दोस्तों अस्सलाम वालेकुम। सुर सोरठ जो एक बैत खणी हाज़िर आहियां। लतीफ़ सिंह फरमायो, कंझे कीरत कीनरो वाजो विलाती, हई तंद हुज़ूर में तंहिं पारस पेराती, ॾिसंदे ॾियाच खे ज़ाहिर थियो ज़ाती, कढी तंहिं काती विधो कर्ट के पार। सॼणो लतीफ़ साईं फरमाइनि था त ॿीजल जो कीनरो बि कंहिं विलात मां आयल हो। यानी हू इसरार इलाही वारो आवाज़ हो, जंहिंजी तंद जे आवाज़ राय ॾियाच खे मदोश करे छॾियो ऐं हुन तंद जे आवाज़ ऐं वाजे खे परखे बि वरितो त हीउ को आम मंगतो कोन्हे। अञा हिकु ॿी ॻाल्हि त हिन में हिकिड़ो लफ़्ज़ पारस थो अचे, हई तंद हुज़ूर में तंहिं पारस पेराती। हाणे पारस उहो आहे, पथर हूंदो आहे जेको लोह खे छुए त उहो सोन थी पवंदो आहे, पर पाण पथर ई पथर थो रहे। इहो हुनजो अलमियो आहे। लतीफ़ साईं इन इसरार जी ॻाल्हि थो करे त ॿीजल ॾियाच खे त लोह मां सोन करे छॾियो, पर हू पाण पथर जो पथर रहिजी वियो, पाण खे सोन करे न सघियो। उहे ई सुर जिन ॾियाच खे सोन करे छॾियो, उहो सिर ॾियण लाइ तयारु थी वियो ऐं उनजो अंदरु उजड़ो अछो थी वियो, सो ॿीजल जो अंदरु उजड़ो करे न सघियो। तॾहिं लतीफ़ साईं ॾियाच मुखां ॿीजल खे थो चवराए त चारण तुंहिंजे चंग जो अजब आहे ई, हणी उभो हथनि से जीरो रखी जी। अरे राति मुंहिंजो रीह काटियो तो कमाच, तुंहिंजो जेको अजब मूंखे हीअ आहे त तुंहिंजो चंग हू जेको आहे मूंखे त वढे वियो, मुंहिंजो पर पंहिंजो जी जीअरो रखियो छो ई वॼाई तूं पियो, तुंहिंजो जी अछो न थियो, अंदरु उजड़ो न थियो ऐं मुंहिंजो करे छॾी। जो मुंहिंजो जी तो जॾहिं कमाच सां काटियो त आउं उजड़ो थी वियुसि, पर तूं न थी सघे तंहिंजो मूंखे अजब आहे। वॼाइण वारो तूं आहीं न, साज़ वॼाए आवाज़ु उहो ई कढंदो जेको वॼाइण वारो वॼाईंदो, उहो ई आवाज़ु कढंदो, उहो ई सुर कढंदो। हिते लतीफ़ साईं कंहिं ऊचे राज़ खुफ़िया राज़ जी का ॻाल्हि पिया कनि, बावजूदि हिन जे जो ॿीजल जे हथ मां सो वॼे उहो साज़, पर पाण चङो भलो बीठो आहे, मुंहिंजो सिर कटे छॾियो ऐं उहो इन करे कटियो जो मूं इन सुर खे सम्झियो ऐं शायदि ॿीजल न सम्झी सघियो। जे लतीफ़